नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ते तव्हांखे श्रीनगर खां ख़बर ॾींदा हलूं त बुज़ुर्ग हुर्रत अॻवान सैयद अली गीलानी चयो त भारत कब्ज़े मां मुकमल आज़ादी ताईं जदोजहद जारी रखणी पवंदी। भारती क़दमनि सबबि घर में नज़रबंद हुर्रत अॻवान सैयद अली गीलानी कश्मीर जे नाले पंहिंजे ख़त में लिखियो आहे त कश्मीर में मौसलाती निज़ाम बंदि ऐं हज़ारे नौजवान गिरफ़्तार आहिनि। कश्मीरी अवाम बहादुरी सां भारती ज़ुल्म जे ख़िलाफ़ बीठल आहे, भारती फ़ौज मारण जे लाइ तयारु आहे ऐं कश्मीरी एहतजाज जे लाइ तयारु आहे। सैयद अली गीलानी पंहिंजे ख़त में लिखियो त कश्मीर जे मुकमल तालाबंदी आहे। भारत वेशियाणे तशदुद जूं ख़बरूं परॾे मोकिलण पहुचाइण खां रोके रहियो आहे, पर हाणे वक़्तु अची वियो आहे त भारत नवाज़ अॻवान बि कश्मीरियुनि जो साथ ॾियनि। बुज़ुर्ग हुर्रत अॻवान चयो आहे त भारत कश्मीर न पर कश्मीर जी ज़मीन चाहे थो। कश्मीरी अवाम पंहिंजे इलाइक़े में एहतजाज ऐं मुज़ाहिरा कनि, पाकिस्तान ऐं ॿिया मुल्क कश्मीरियुनि जी मदद लाइ अॻियां अचनि। सैयद अली गीलानी चयो त वारियल कश्मीर खां ॿाहिरि माण्हू कश्मीर जा सफ़ीर बणनि ऐं एहतजाज कनि। भारत जी कोशिशुनि जे बावजूदु मसइलो सलामती काउंसिल में उथारियो वञे। असांखे भारत खां आज़ादी वठण ताईं जदोजहद जारी रखणी पवंदी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़